बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तुम ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजे खिदमत में। दोस्तों अॼु सबक 16 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे साई। दोस्तों तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे तरफ़। सबक 16 साई। तनवीर: साईं अकरम स्कूल छो नथो अचे? उस्ताद: अकरम बीमार थी पियो आहे। अकरम के साई थी पई आहे। ज़ाहिद: साईं इहा साई वरी कहिड़ी बीमारी आहे? उस्ताद: साई हिक क़िस्म जी अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें मरीज़ तमामु घणो कमज़ोर थी वेंदो आहे। संदसि अखियुनि जो रंग बि पीलो थी पवंदो आहे ऐं खेसि खाधो न वणंदो आहे। एजाज़: साईं साई कीअं थींदी आहे? उस्ताद: पुट, साईअ जो कारण हिकु जीवड़ो आहे जेको जिगर या जेरे ते हमिलो कंदो आहे ऐं मरीज़ खे ख़बर ई न पवंदी आहे त हू ॾींहों ॾींहुं छो कमज़ोर थींदो पियो वञे। न बुख लॻंदसि न रहंदसि वरी बुत में चुस्ती। खेसि हल्को बुखार बि रहंदो आहे त पेट जे साॼे पासे सूरु पिणु रहंदो अथसि। दिलि कची थियण ऐं पेशाब जो रंग पीलो थी वञण बि साईअ जी बीमारीअ जूं निशानियूं आहिनि। शबीर: साईं साईअ जी सुञाणप कीअं थींदी आहे? उस्ताद: हिन बीमारीअ जी सुञाणप देर सां थींदी आहे जॾहिं मरीज़ निबल ऐं रंग जो पीलो या फिको थी वेंदो आहे त सुञाणप थियण लॻंदी आहे। तनवीर: हीअ बीमारी कहिड़ीअ उमिरि में थींदी आहे? उस्ताद: हिन बीमारी थियण लाइ उमिरि जी का हद मुक़ररु न आहे। साई त नए ॼावल ॿार खां वठी वॾीअ उमिरि वारे खे बि थी पवंदी आहे। तनवीर: साईं साईअ जा जीवड़ा थींदा आहिनि छा? उस्ताद: हा पुट, साईअ जा जीवड़ा थींदा आहिनि। साईअ जे आम जीवड़े जी ॼमार 6 हफ़्ता थिए थी ऐं उन जो आम इलाज मुकमिल आराम आहे। एजाज़: साईं साईअ जे जीवड़नि बाबति कुझु ॿुधाईंदो? उस्ताद: छो न, साईअ जा जीवड़ा ABC सॾिबा आहिनि। हिन बीमारीअ खे अंग्रेज़ीअ में हेपाटाइटिस चवंदा आहिनि। हिते तव्हांखे इन जे 3 क़िस्मनि बाबति ॿुधायां थो। क़िस्म पहिरियों हेपाटाइटिस A। हीअ बीमारी A जीवड़नि जे करे थिए थी। इहा घणो करे ख़राब पाणी पीअण या सणभे खाधे खाइण जे करे थींदी आहे। घटि सफ़ाईअ वारनि इलाइक़नि में जल्द पखिड़िबी आहे। इन जो असरु उते बि घणो थिए थो जिते ॻतियल घर ऐं माण्हुनि जी घणाई हूंदी आहे।
नंबर ॿियो हेपाटाइटिस बी। हीअ बीमारी बी जीवड़नि जे करे थिए थी। वक़्त सिर इलाज न थियण या इलाज में लापरवाहीअ जे करे जहिड़ो कमु करणु छॾे ॾींदो आहे। अहिड़ीअ हालत में इहा बीमारी हानिकार बणिजी पवंदी आहे। उन जे पखिड़िजण जो सबबु इस्पतालनि में साॻी सुई कमु आणणु, हजम जा साॻिया औज़ार, ॾंदनि जे डॉक्टर जा औज़ार ऐं ऑपरेशन जा साॻिया औज़ार इस्तेमालु करण सां हीअ बीमारी रत वसीले पखिड़िजी थी। इन करे मरीज़ खे रत ॾियण महिल अवल रत जी चकास ज़रूरु कराइजे। नंबर टियों हेपाटाइटिस सी। हेपाटाइटिस जो टियों क़िस्म सी हेपाटाइटिस बी जो आख़िरी मरहलो आहे, जंहिंमें मरीज़ जे जिगर ते गहरो असरु पवंदो आहे, जेको मरीज़ जी ज़िंदगीअ लाइ वॾो ख़तरो आहे। ज़ाहिद: साईं, हिन बीमारीअ खां बचाव लाइ कहिड़ो उपाउ करणु घुरिजे? उस्ताद: बचाव लाइ खुलियल ऐं हवादार घर हुजनि। घरनि में उस अचणु ज़रूरी आहे। घरनि जे आसपास सफ़ाई रखिजे। ताज़ा खाधा खाइणु घुरिजनि। पाणी ओॿारे ऐं छाणे पीअणु घुरिजे। नयूं सुयूं कतब आणणु घुरिजनि। असांखे हिक ॿिए जूं इस्तेमालु थियल शयूं जीअं ब्लेड, कपिड़ा, साबुण ऐं ॾंदण इस्तेमालु न करणु घुरिजनि। शबीर: साईं, हिन बीमारीअ जी बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? उस्ताद: हेपाटाइटिस ए लाइ त कुझु वक़्तु मुकमिल आराम करणु ऐं ग्लूकोज़ इस्तेमालु करण सां फ़ाइदो थींदो आहे। सणभ वारनि शयुनि खां किरी करण सां बि मरीज़ खे फ़ाइदो थी वेंदो आहे। पर हेपाटाइटिस बी लाइ टुका थींदा आहिनि, जेकी बचाव तौरु अॻुवाट हणाए छॾिबा त बीमारीअ खां बची सघिजे थो। बीमारी थियण बैदि पूरी हयाती एहतियात करणो पवंदो आहे। बीमार जी रत जी चकास पिणु थींदी आहे। उनखे बिलू रिबन जी चकास चवंदा आहिनि।